रबियुल अव्वल जो चंड ॾिसंदे ई काइनात में ख़ुशी छाइजी वेंदी आहे। काइनात जे मख़लूक पंहिंजे नबी आख़िरी ज़मा शफ़ीउल मुज़नबी रहमतुल आलमीन जी आमद जो महीनो सम्झी ख़ुशियूं मल्हाईंदी आहे। झरजंग ख़ुशी मल्हाइण जो अंदाज़ ॾिसण वटां हूंदो आहे। ईअं ई हिन साल भी हर साल जी रवायत बरक़रार रखंदे जमियत उलमा सिकंदरिया ऐं हुर जमायत पारां ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में हिकु पुरवकार रैली जो प्रोग्राम मुनक़द कयो। रैली में शरीक ओशाकान रसूल जो चवणु हो त अल्हम्दुलिल्लाह अॼु रबीउल अव्वल जे हवाले सां 12 रबीउल अव्वल जॾहिं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दुनिया जे जहान ते मोकिलियो, उन ई जे ख़ुशीअ में अॼु जमियत उलमा सिकंदरिया यूनिट ठिकराठो मुबारकपुर जे तहत हर साल जीअं हिन साल बि अल्हम्दुलिल्लाह ये जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी रैली कढी पई वञे, जेका अल्हम्दुलिल्लाह पीराने बंगले खां शुरू थी आहे ऐं मुख़्तलिफ़ रूटनि तां ॻाढ़ो दड़ो मुबारकपुर ऐं ठिकराठो, उन खां अलावा नओं आबाद, उन खां अलावा ॿिया बि इलाइक़नि मञा थींदी, मुख़्तलिफ़ रूटनि तां थींदी। आख़िर में कलरे में हज़रत पीर साईं सरदार जी मंज़िल गाह ते इख़्तिताम थींदो इंशाअल्लाहुल अज़ीज़। महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद हर साल जीअं मल्हाईंदा आहियूं, इंशाअल्लाह मल्हाईंदा रहंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व अम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस। अल्लाह पाक पंहिंजे पाक कलाम जे अंदरि इरशाद फरमायो आहे, अल्लाह जे नेमतुनि मिलण ते ख़ुशी मल्हाईंदा कयो। अल्हम्दुलिल्लाह असांजे लाइ काइनात जी वधि में वधि जेका ख़ुशी आहे उहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असां में अचणु आहे। महबूब जे आमद जे करे हिन काइनात खे रंग लॻा आहिनि, कुफ़र जी ज़ुल्मत ख़तमु थी आहे, ईमान इस्लाम जी रोशनी फहिली आहे ऐं हिन इस्लाम खे पखेड़ण जे लाइ उन जे पैगाम खे कुंड कुर्च ताईं ॻोठनि में घरनि ताईं पहुचाइण जे लाइ असां निकिता आहियूं। असांजो मक़सदु अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जो ज़िक्र करणु आहे, इन जे करे असां हीअ रैली ऐं जुलूस कढंदा आहियूं। बुलंद फरमायो आहे, उन हवाले सां महबूब जे मीलाद जी ख़ुशी में हीअ रैली जो इहतमाम कयो वियो आहे। हर साल जीअं हिन साल बि मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदे कलरे में आख़िरी इख़्तिताम कयो वेंदो ऐं असां शरीक थिया आहियूं। अल्लाह तबारक व तआला ई असांजी शिरकत पंहिंजी बारगाह में क़बूली मक़बूल फरमाए। निसार तेरी चहल पहल पर हज़ार ईद रबीउल अव्वल, सवाए इबलीस के जहाँ में सभी तो खुशियाँ मना रहे हैं। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। हर साल जियां हिन साल भी ही अज़ीमुशान ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रैली ॻाढ़ो दड़ो ॻोठ फ़क़ीर वाहिद बख़्श खां थींदी, मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदी ऐं पंहिंजी मंज़िल ते पहुचंदी। आख़िरी दुआ कलरे शरीफ़ में थींदी। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे ऐं अल्लाह तबारक व तआला हीअ हाज़िरी सभिनी जी क़बूल मंज़ूर फरमाए। अल्हम्दुलिल्लाह असां हिन रैली शरीफ़ में पंहिंजूं अक़ीदतूं ज़ाहिर कंदा आहियूं ऐं असांजूं ॿ निस्बतूं हिन रैली सां ज़ाहिर थींदियूं आहिनि। हिकु आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी ऐं महबूब जो पैगाम ऐं ॿियो पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जी क़दमनि जी बरकत थलनि ऐं बंगलनि शरीफ़नि ते मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदी करे हीअ रैली मुर्शिदनि जी जमात सां गॾु, हुर जमात सां गॾु ऐं ॿियनि आशिक़ रसूलनि सां गॾु मुख़्तलिफ़ जायुनि तां थींदी। आख़िरी इख़्तिताम कलरे शरीफ़ में बंगले ते थींदो आहे ऐं उते दुआ ख़ैर थींदी आहे। ईअं त असांखे वधि वधि ख़ुशी थी आहे मदीने वारे साईं जी आमद जे लाइ ऐं असांजे मुर्शिदनि करीमनि जो ही पैगाम आहे। झरझंग में जेको हज़रत रोधणी जो फ़ैज़ आहे उहो हले पियो ऐं असांखे मलफूज़ात शरीफ़ मां बि साबित थी मिलियो आहे त हीअ ईद मिलाद नबी जी ख़ुशी मल्हायो। असां वधि में वधि हिन ते ख़ुशी ते फ़ख़्रु कंदा आहियूं ऐं पूरी हुर जमायत जेका ई असांजी आहे उन ॻाल्हि ते फ़ख़्रु कंदी आहे त असां पंहिंजे आशिक़ रसूल जो सबूत ॾींदा आहियूं। हुर जमायत ऐं जमियत उलमा सिकंदरिया पारां निकितल रैली पंहिंजी रवायती रूटनि खां थींदी पंहिंजे महबूब जे मीलाद जा सावा झंडा हथनि में खणी आशिक़ रसूल या रसूल जा नारा हणंदा रहिया ऐं मुक़ररनि पंहिंजे नबीअ ते जे शान में तक़रीरूं कयूं ऐं नात ख़्वाननि नातूं पढ़ियूं। रैली में सवे आशिक़नि जे हथनि में सावा झंडा ऐं हर तरफ़ या रसूलल्लाह जा नारा गूंजंदा रहिया। कैमरा टीम सां गॾु मजीद मर, सिन टीवी न्यूज़, ठिकराठो।